प्यारे शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल भली कर आऊं या कृष्ण परमार गुजरल वीडियो में असां सबक को 10 पढ़ण सिखियासीं। अॼु असां सबक को 11 पढ़ण सिखंदासीं। सबक को 11 में ज़बरनि जे ॿिनि आवाज़नि वारा लफ़्ज़ आहिनि। आऊं अॼु तव्हांखे हीअ हियो ऐं ही बाबति कुझु मालूमात ॾींदुसि। त सबक को पहिरियों में असां पढ़िया आहियूं हीअ खट आहे, हीअ पग आहे, हीअ नथ आहे। हीअ हिते छो इस्तेमालु थियो आहे? छाकाणि त नथ मोनिस आहे, हुनजे करे हीअ लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे ऐं उहा हिकिड़ी आहे। हिते ही हथ आहिनि, ॿ हथ आहिनि, उनजे करे ही लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे। जॾहिं इस्म जी जिन्स मुज़किर हुजे ऐं उहा हिकिड़ी शइ हुजे त उनजे अॻियां ही इस्तेमालु थींदो आहे। हथ, हथ में ॿ आवाज़ ह ॿियो थ। ह जॾहिं हे खे ज़बर आई तॾहिं थींदो हे ज़बर ह। थ थे खे जॾहिं ज़बर आई तॾहिं थींदो थे ज़बर थ। हथ। मट, मट ॿ आवाज़नि, मट में ॿ आवाज़नि, पहिरियों आवाज़ म ॿियो आवाज़ ट। हाणे म कीअं थींदो? जॾहिं मीम खे ज़बर आई तॾहिं थींदो मीम ज़बर म ऐं टे खे ज़बर आई तॾहिं थींदो टे ज़बर ट, मट। दर, दर में ॿ आवाज़नि, पहिरियों आवाज़ द ॿियो आवाज़ र। द दाल खे जॾहिं ज़बर आई तॾहिं थींदो दाल ज़बर द ऐं रे खे जॾहिं ज़बर आई तॾहिं थींदो रे ज़बर र। दाल ज़बर द, रे ज़बर दर। अचो सबक खे पढ़ूं था। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सबक को, ये अलिफ या, रे ज़बर हे वाव नून पेश हूं, यारहूं। हे ज़बर ह, थे ज़बर थ, हथ। हे ये ज़र ही, हे ज़बर ह, थे ज़बर थ, हथ। अलिफ मद आ, हे ज़र हे, नून ज़र ने, आहे ने। मीम ज़बर म, टे ज़बर ट, मट। हे ये ज़र ही, मीम ज़बर म, टे ज़बर ट, मट। अलिफ मद आ, हे ज़र हे, नून ज़र ने, आहे ने। दाल ज़बर द, रे ज़बर र, दर। हे ये ज़र ही, दाल ज़बर द, रे ज़बर र, दर। अलिफ मद आ, हे ज़र हे, नून ज़र ने, आहे ने। हे के ज़बर आहे त पढ़बो हे ज़बर ह, रे के ज़बर आहे त पढ़बो रे ज़बर र। हे ज़बर ह, रे ज़बर र, हर। ॿ आवाज़नि। घे घोड़े के ज़बर आहे, घे ज़बर घ, रे ज़बर र, घर। हिन में ॿ आवाज़नि, पहिरियों आवाज़ घ ॿियो आवाज़ र, घर। ही हे के ज़बर आहे त पढ़बो हे ज़बर ह, अॻियां टे के ज़बर आहे त टे ज़बर ट, हे ज़बर ह, टे ज़बर ट, हट। ॿ आवाज़नि। दाल के ज़ेर आहे, दाल ज़ेर दे, लाम के वाव आहे, लाम वाव लो, दाल ज़ेर दे, लाम वाव लो, दे लो। भे के अलिफ आहे, बे अलिफ भा, गे पेश गो, भागो। ये ॿ आवाज़नि। भे ज़बर भ, लाम वाव लो, भालो। हिन में ॿ आवाज़नि, पहिरियों आवाज़ भ ॿियो आवाज़ लो, भालो। वाव ज़बर व, खे ज़बर ख, रे पेश रो, वखरो। हिन में टे आवाज़नि, पहिरियों आवाज़ व ॿियो आवाज़ ख टियों आवाज़ रो, वखरो। वाव ज़बर व, ठे पेश ठो, वठो। ॿ आवाज़नि, पहिरियों आवाज़ व ॿियो आवाज़ ठो, वठो। मीम ज़बर म, टे पेश टो, मटो। पहिरियों आवाज़ म ॿियो आवाज़ टो, मटो। भे ज़बर भ, रे ज़े रे, भरे। ॿ आवाज़नि। घे ज़बर घ, रे ज़े रे, घरे। हे ज़बर ह, लाम पेश लो, ॿ आवाज़ ह लो। दाल ज़बर द, रे ज़बर र, दर। वाव ज़बर व, टे ज़ेर टे, वटे। नून ज़बर न, हिकिड़ो आवाज़ आहे न। बे ये ज़ेर बी, हे पेश हो, बी हो। हिन में ॿ आवाज़नि, हिकिड़ो आवाज़, पहिरियों आवाज़ बी ॿियो आवाज़ हो, बी हो। अखर घणा हिन में? टे। बे
ये आहे सबक 11 हथ ही हथ आहिनि मट ही मट आहिनि दर ही दर आहिनि हर घर हट दिलो भाग भलो वखरो वठो मटो भरे घरे हलो दर वटे न बीहो। प्यारे शागिर्दो ये मुझे सबक 11 वारी पढ़ण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे अंथर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।